जो है डोमिसाइल ठही वियो आहे, डोमिसाइल मिली वियो। वालेकुम दोस्तों, यार मां यूनिवर्सिटी वञी रहियो आहियां, पेट्रोल लॻारायो आहे गाॾी में इंशाल्लाह, पोइ यूनिवर्सिटी वञूं था। दोस्तों यह है SC2 में एडमिशन ब्रांच, एक गेट दस पर एडमिशन ब्रांच है। दोस्तों हाणे वापसि था वञूं, जेको आहे सो उन्हनि चयो त ई पोर्टल खोलींदासीं कुझु ॾींहंनि में। कुझु ॾींहंनि में ई पोर्टल खोलींदा, ठीकु आहे। हाणे वरी मूंखे जेको आहे मार्कशीट मैट्रिक जी ऐं सर्टिफिकेट बोर्ड ऑफिस मां कढाइणो आहे, तो वञा थो बोर्ड ऑफिस, पोइ वरी मिलूं था। दोस्तों कहिड़ा हाल, ठीकु आहे? त सही आहे, उमेद तव्हां सभु ठीकु हूंदव, ख़ुशि हूंदव। ऐं जेको आहे सो दोस्तों अॼु मां यूनिवर्सिटी इन करे वियो हुअमि जो कल्ह मुंहिंजो डोमिसाइल रेडी थी वियो। डोमिसाइल ॾाढो लेट सां रेडी थियो, तो ई पोर्टल बि ऑफ थी वियो ओवर ड्यू डेट जे करे, इन करे अपलोड न पियो थिए मोबाइल ते। उते वञी कुझु मालूमात हासिलु कजे, उन्हनि खे ॿुधाइजे त मुंहिंजो लेट सां जेको आहे सो डोमिसाइल ठहियो आहे। उन्हनि चयो त को मसइलो न आहे, सो SC2 मां एडमिशन ब्रांच मां मालूम कयमि त उन्हनि ॿुधायो त ई पोर्टल खोलियो वेंदो, रिज़ल्ट न आई आहे इंटर जी रिज़ल्ट ईंदी, पोइ मार्कशीटूं वग़ैरह जेको आहे सो अपलोड थींदियूं, तव्हां उन्हनि सां गॾु जेको आहे न डोमिसाइल अपलोड करे छॾिजो। पोइ वरी बोर्ड ऑफिस वियमि, मैट्रिक जी मार्कशीट जेको आहे सो कढाइण लाइ उते जाम रश हुई, तमामु हालत बुरी लॻी पई आहे, बार उभा लॻा पिया आहिनि। तो दोस्तों अॼु जी वीडियो हुई एतिरी, उमेद त तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी, वीडियो सम्झ में आई हूंदी। इंशाल्लाह कोशिशि कंदुमि मां जाम सुठियूं वीडियो ठाहींदुमि। लाइक कयो, शेयर कयो ऐं मुंहिंजे चैनल खे पेज खे फॉलो कयो। अॼु जी वीडियो एसि ताईं, अल्लाह हाफ़िज़, वरी ॿी वीडियो में गॾु आहियूं इंशाल्लाह।